बबरलोए में कैनालन ख़िलाफ़ हयल धरणे में नवाज़ लीग सिंध जो सदर बशीर मेमण पहुची वियो। वकील अॻवान आमिर नवाज़ सां मुलाक़ात। ॻाल्हियुनि जी आछ। नवाज़ लीग सिंध जे सदर बशीर मेमण ऐं वकील अॻवान आमिर नवाज़ विड़ाइच में ॻाल्हियूं मुकमल थी वियूं। ॻाल्हियुनि दौरान वफ़ाक़ी हुकूमत जे वफ़द आॾो वकीलनि तरफ़ां 4 नुक़्ता पेश कया विया। पेश कयल नुक़्तनि में पहिरियों ऐं मुख्य नुक़्तो कैनालन वारे मंसूबे खे रद्द करण जो रखियो वियो। बाक़ी ॿियनि नुक़्तनि में कारपोरेट फार्मिंग, पीका ऑर्डिनेंस ऐं 6वीं तरमीम शामिल आहे। मुतालबनि जे हवाले सां नवाज़ लीग जी वफ़द पारां वकीलनि खे शहबाज शरीफ सां मुलाक़ात जी आछ कई, जंहिं ते वकीलनि आछ क़बूल कंदे 14 रुकनी वफ़द जी सूरत में शहबाज शरीफ सां मुलाक़ात जी हामी भरी वरिती। इन मौक़े ते आमिर नवाज़ विड़ाइच चयो त असांजो 14 रुकनी वफ़द वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदो। जेकॾहिं शहबाज शरीफ सखर में अची ॻाल्हियूं करे त बहितर आहे। असांजो मुख्य मुतालबो 6 कैनालनि जे ख़ात्मे वारो नोटिफिकेशन आहे। असांजा धरना इन नोटिफिकेशन सां मशरूत आहिनि। मुलाक़ात में वज़ीर आज़म असांखे नोटिफिकेशन ॾी। ॿियनि नुक़्तनि ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। कैनालनि ख़िलाफ़ नोटिफिकेशन जारी न थियण ताईं असांजा धरना जारी रहंदा। इन मौक़े ते नवाज़ लीग सिंध जे सदर बशीर मेमण चयो त असां वज़ीर आज़म जी हिदायतुनि ते ॻाल्हियूं करण लाइ आया आहियूं। असांखे वकीलनि 4 मुतालबनि वारी लिस्ट ॾिनी आहे जेका वज़ीर आज़म आॾो पेश कई वेंदी। ईंदड़ मुलाक़ात वकीलनि ऐं वज़ीर आज़म विच में थींदी ऐं मामला तइ कया वेंदा। उमेद आहे त ॻाल्हियूं कामयाब थी वेंदियूं। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त बबरलोए में कैनाल ख़िलाफ़ हयल धरणे में नवाज़ लीग सिंध जो सदर बशीर मेमण पहुची वियो आहे, जंहिं आमिर नवाज़ सां मुलाक़ात करे वज़ीर आज़म सां मुलाक़ात जे लाइ वक़्तु घुरे वरितो आहे। बशीर मेमन साहब हमारे पास आए और उन्होंने हमसे पूछा कि हमारी क्या डिमांड्स है, जिस पर हमने उन्हें अपनी 4 डिमांड्स बताई, जिसमें एक जो है 6 कैनाल्स है, एक कॉर्पोरेट फार्मिंग है, एक पीका है और एक 26th अमेंडमेंट है। और उसमें से एक बात हमने उन्हें क्लियर की कि 6 कैनाल्स पे हम कोई भी बातचीत नहीं करेंगे। ये धरना मशरूत ही 6 कैनाल्स हैं। जब तक 6 कैनाल्स बंद नहीं होंगी उसका नोटिफिकेशन हमारे हाथ में नहीं आएगा, तब तक हम जो है किसी किस्म की जो है ये धरने को ख़त्म नहीं करेंगे। और ये धरना यहीं बबरलू मरकज़ में रहेगा। बाकी हमारे आगे पीछे जो धरने लगे हुए वो साइड धरने, और मैं यहाँ मेन बबरलू मरकज़ में ही हूँगा। तो उसमें उन्होंने कहा कि मैं PM साहब से बात करूँगा। आओ तक अर्ज़ कराया जो आया आहियूं कि बाबा अचो ॻाल्हायूं। इन्हनि जूं 4 डिमांड्स आहिनि जेके ज़ाहिर वकील असांजो पढ़ियल लिखियल तबिको आहे। उन जूं 4 डिमांड्स आहिनि। कैनाल्स, 26th अमेंडमेंट, कॉर्पोरेट फार्मिंग, पीका एक्ट। हाणे उन में प्राइम मिनिस्टर साहब सां आऊं अॼु वञी कोशिशि करियां थो टाइम वठण जी। त टाइम मिले त बाय रोड ई असां हलिया वेंदासीं इस्लामाबाद। ॾींहं खां वापसि बची सघूं था ऐं उन खां पोइ जेको सो इनशाला मूंखे त कभी उमेद आहे, मूं महिनत कई आहे, ज़ाहिर महिनत कई हूंदमि। इन करे आऊं कोशिशि पियो कयां कि जेतिरो जल्दी थी सघे मसइलो हल थिए।